अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नेब चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इक़बाल खां इस्तीफ़ा जो मुतालबो करे छॾियो। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो त सुप्रीम कोर्ट बि मञियो आहे त नेब सियासी इंजीनियरिंग लाइ इस्तेमालु थी रहियो आहे। अदालती हुकुमनामे खां पोइ नेब चेयरमैन में थोरो बि शर्म आहे त इस्तीफ़ा ॾेई हलियो वञे। नेब खे ख़तमु करे ताला हया वञनि ऐं ख़ुर्शीद शाह समेत जेके बि सियासी क़ैदी हिरासत में आहिनि सभिनी खे आज़ादु कयो वञे। सदर आरिफ अलवीअ पारां नए मालियाती कमीशन जी जोड़ जक जो नोटिफिकेशन ॿीहर जारी। नाणे वारे सलाहकार हफ़ीज़ शेख खे कमीशन मां निकाली नए NFCA जो सरबराह वज़ीर अज़म इमरान ख़ान नाणे वारे वज़ीर जी हैसियत सां सरबराह हूंदो। नए नोटिफिकेशन मूजिबि 10 रुकनी कमेटीअ में पंजाब, सिंध, बलोचिस्तान ऐं KP जा नाणे वारा वज़ीर शामिल। अफ़सोसनाक ख़बर, तलहार में समोसे सां चटणी न मिलण ते चांडिया ऐं लाशारी बिरादरीअ में जेड़ो थी पियो, जंहिं सबबि ॿिन्ही धुरियुनि जा केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थी पिया ऐं समूरो शहर केतिरा ई कलाक बंदि रहियो। डिप्टी कमिश्नर नवाब शाह अबरार अहमद जाफ़र PMC अस्पताल जो दौरो कयो। दौरे जे दौरान डॉक्टरनि ऐं अमले जी हाज़िरी लिस्ट चेक कई। ॿिए तरफ़ अस्पताल जे MS खां ज़रूरी मालूमात हासिल करे रहियो आहे। डिस्ट्रिक्ट लाड़काणो पुलिस इलाहाबाद पुलिस प्राइम सिटीअ जे वेझो दबंग कार्रवाई कंदे शहर मां मोटरसाइकिलूं चोरी करण वारी गैंग जे अहम किरदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार जवाबदारनि जी निशानदहीअ ते मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां 5 मोटरसाइकिलूं बरामद कयूं वयूं, जेके असुल मालिकान ताईं पहुचायूं वयूं। डिस्ट्रिक्ट जेकमाबाद पुलिस चेकिंग जे दौरान रूपोश जवाबदार अमीर बख्श उर्फ नदीम वलद मोहम्मद पनाह सरकी, जेको कंहिं केस में घुर्बल हुयो, गिरफ़्तार करे वरितो। नौशहर फिरोज़ पुलिस गरज पुलिस जवाबदार एजाज़ अली अलमाणीअ जे कब्ज़े मां गैरकानूनी पिस्टल ऐं राउंड हथ करे गिरफ़्तार करे वरितो। ॿिए तरफ़ जवाबदार राना यासिर राजपूत जे कब्ज़े मां 2 कटा गुटके जा हथ करे गिरफ़्तार करे वरितो। हालाणी पुलिस जवाबदार गुल मोहम्मद रिंद जे कब्ज़े मां बिना लाइसेंस पिस्टल ऐं राउंड हथ करे गिरफ़्तार करे वरितो। ऐं जॾहिं त ठारूशाह पुलिस जवाबदार बाबिर हुसैन बुरड़ो जे कब्ज़े मां 200 ग्राम चर्स हथ करे गिरफ़्तार करे वरितो। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।